शिकारपुर ज़िले में शामिल यूनियन काउंसिल मियाँ साहब के अपग्रेड करे टाउन कमेटी जो दर्जो ॾिनो वियो आहे त उन में टाउन कमेटी मियाँ जो ॻोठु लिखियो आहे जंहिंजो मुख़्तलिफ़ जेको आहे त धुरियुनि में बहस हलंदड़ आहे ऐं सोशल मीडिया ते बहस हलंदड़ आहे त जॾहिं यूनियन काउंसिल मियाँ साहब आहे त टाउन कमेटी जो नालो मियाँ जो ॻोठु छो लिखियो आहे। इन हवाले सां असां शहरनि सां ॻाल्हियूं कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजे NIC में असांजे ऑफिशियल वर्क में असांजो UC मियाँ साहब जे नाले सां आहे त टाउन कमेटी बि मियाँ साहब थियणु खपे न। इहा त हिकिड़ी नाजाइज़ी आहे। हाणे मियाँ साहब खां मियाँ जो ॻोठु इहो कहिड़ो तरीक़ो आहे? इहो त को तरीक़ो आहे कोन। मियाँ साहब जेको असांजो असली मियाँ ई साहब आहे। मियाँ जो ॻोठु जेका पहिरियां हुयो त हुयो, उन खां बाद जॾहिं असांजो नक्शे में बि मियाँ साहब आहे, DC वटि बि मियाँ साहब आहे, जॾहिं शुनासी कार्ड नादरा में बि रिकार्ड असां मियाँ साहब आहे, त मियाँ साहब बि हुजणु खपे न। मियाँ जो ॻोठु त पुराणो नालो हुयो जेको थी वियो, गुज़री वियो। हाणे मियाँ साहब बि थियणु खपे। मियाँ जो ॻोठु त न थियणु खपे। मियाँ साहब जेको नालो आहे सो उहो हुजणु खपे असांजो, जेको असांजे नादरा वारनि वटि बि आहे, रेवेन्यू वारी बि आहे, DC वटि आहे। ऐं असांजे जेको नक्शे मुताबिक़ तव्हां गूगल खोलियो मियाँ साहब ईंदो, मियाँ जो ॻोठु न ईंदो हुन में। यूनियन काउंसिल मियाँ साहब के टाउन कमेटी जो दर्जो ॾिनो वियो आहे। ग़लती में उनखे मियाँ जो ॻोठु लिखियो वियो आहे। जीअं त असांजे गूगल ते हरचे ते नक्शे ते मियाँ साहब थो अचे, त बराए महिरबानी उनखे थोरो दुरुस्त कयो, मियाँ साहब लिखियो वञे। असांजो यूनियन काउंसिल मियाँ साहब आहे त जॾहिं टाउन कमेटी ठहे थी त उनखे मियाँ जो ॻोठु छो लिखियो वियो आहे। सो महिरबानी करे असां गुज़ारिश कयूं था उन्हनि खे जंहिं टाउन कमेटी मियाँ साहब खे बणायो आहे उनखे वरी बि मियाँ साहब में ई जेको आहे त कयो वञे। मियाँ जो ॻोठु जेको आहे उहो महिरबानी करे उनखे डिलीट करे ऐं मियाँ साहब लिखियो वञे। नाज़रीन, जीअं त तव्हां शहर वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जेको मियाँ साहब यूनियन काउंसिल खे अपग्रेड करे टाउन कमेटी जो दर्जो ॾिनो वियो आहे त उन में मियाँ साहब लिखण बदिरां मियाँ जो ॻोठु लिखियो वियो आहे, जंहिंखे शहरियुनि जेको आहे त रद्द कयो आहे। ऐं शहरनि जो मुतालबो आहे त यूनियन काउंसिल असांजे मियाँ साहब जे नाले सां आहे। असांजे रेवेन्यू रिकार्ड ते बि नालो मियाँ साहब आहे ऐं असांजे नादरा ऑफिस में बि मियाँ साहब जे नाले सां आहे। सिंध नक्शे में बि मियाँ साहब आहे। त मियाँ साहब यूनियन काउंसिल खे जॾहिं अपग्रेड करे वियो आहे त उन जो नालो तब्दील करे मियाँ जो ॻोठु लिखियो आहे। टाउन कमेटी मियाँ जो ॻोठु लिखियो वियो आहे, जंहिंखे दुरुस्त करे टाउन कमेटी मियाँ साहब लिखियो वञे। कैमरामैन शकील मलक सां गॾु राओ मोहसिन, टाइम न्यूज़, मियाँ साहब।